उनजे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला मुसलमान जो नज़रियो तो ठाहे त जंहिं बि जाइ ते तव्हां हूंदव तव्हांखे मौत छॾींदो न, तव्हांखे मौत ॻोल्हे लहंदो। ॿ शयूं उहे आहिनि जो इंसान खे कहिड़ी बि सूरत में इहो पहुचणियूं आहिनि। हिकु नसीब, ॿियो मौत। इंसान जे मुक़दर में जेको नसीब लिखियल आहे, जेको नसीब चइबो आहे, जेको हिसो अलाह जी तरफ़ां मुक़ररु थियल आहे, इहो कहिड़ी बि सूरत में काथे बि हुजे इंसान खे रिज़्क़ जो हिसो मिलंदो। इहो बि इंसान ऐं मुस्लमान जो नज़रियो हुजणु खपे। उन में उलमाए किराम कई खोड़ सारा वाक़िया बयान नकुल कया आहिनि। रिवायत में अचे तो हिकिड़े शख़्स ऐं क़ुरान पाक जो इहो मफ़हूम बि आहे, आयत बि आहे, वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। ज़मीन ते जा बि चुरंदड़ पुरंदड़ शइ आहे, इन जे रिज़्क़ जो ज़ामिन अल्लाह सुब्हानहु व तआला आहे। हिकिड़े शख़्स चवंदो ॾिसां जे रिज़्क़ जो ज़ामिन अल्लाह हुआ त पोइ जे मां निकिरी थो हलां क़ब्रिस्तान जे अंदरि, ॾिसां हुते मूंखे रिज़्क़ मिले थो या नथो मिले। इन इंसान तो घर छॾियो माना ख़ुदा जी रज़ाक़ियत खे सिर्फ़ु आज़माइण जे लाइ। क़ब्रिस्तान सुबुह खोड़ी शाम ताईं वेठो रहियो। शाम जे टाइम ते ॾिसे त हिकिड़ो चुप करे वेठो आहे, तो काफ़िलो अची वियो, मुसाफ़िरनि जो काफ़िलो आहे। जिन ॾिठो त शख़्स वेठो आहे हिन टाइम ते, हिनखे पंहिंजो खाधो खुराक साण हुयो। पोइ जुअर अलाए मुसाफ़िर आहे, अलाए बीमार आहे, अलाए छा वजह आहे, जेको वेठो आहे अलाए खाधो अथई अलाए न खाधो अथई। उहे वेझो आयसि, ॻाल्हाइण जी कोशिशि कयूंसि, पर हिन ॻाल्हायो कुझु बि न। हिननि सोचियो या त बुख जे करे ॾंदड़िजी वियो आहे या ॿियो को मसइलो आहे। पाण में मशवरो तय कयूं था वात पटे हिनखे ज़ोरीअ वात में था विझूं। तंहिं ते बि ॾंद शीकण लॻो ईअं। ॿिए सोचियो त मतां हिनखे अहिड़े क़िस्म जो मर्ज़ हुजे, मां पोयों पादर थो ठोकियांसि त मानीअ कहिड़ो वात में विझंदा हलोसि। ईअं बि कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, वात में विझी करे वरी पोयों हमरा चंबो ठोकींदो हलेसि। पोइ हिन खाइणु शुरू कयो, चई वधीक चंबा मोचड़ा लॻंदा, पादर लॻंदा। हिकु ॿ जो लॻुसि त वरी खाइणु शुरू थी वियो। खाई पी ड्रहो करे जो घर मोटी आयो, अमड़ चुस्त ॾे ख़बर भला सॼो ॾियारो तूं काथे हुएं। ची ॻाल्हि न पुछ। अल्लाह सुब्हानहु व तआला जे रज़ाक़ियत सिफ़त खे मां आज़माइण वियो हुउमि। चई पोइ सॼो ॾींहुं चई बुख ते हुयमि पर ख़ुदा न छॾियो, मानी बि खाराई पर गॾो गॾु पादर बि खाराई, ख़ुदा न छॾियो ईअं भई। तंहिं करे चए थो त तुंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो वलो क्या न तहतल जबल, जे जबल जे हेठूं आहे त बि अल्लाह सुब्हानहु व तआला तोखे उते पंहिंजो रिज़्क़ जो हिसो ज़रूरु पहुचाईंदो। पर असांजे नफ़्स जो धोखो आहे, असांजे शैतान जो धोखो आहे, जो चवंदो त तुंहिंजो हिसो तुंहिंजे साम्हूं दुकान वारो खाई वी, पाड़े जे दुकान वारो खाई वी, साम्हूं न तुंहिंजे ओ इहो दुकानु खुलियो आहे कॉम्पिटिशन में तुंहिंजो रिज़्क़ खाई वी। ग़लति धोखे जे अंदरि असां मुस्लमान पियल आहियूं। असां
खुदा जाने तो वफ़िस समाए रिज़्क़ुकुम वमा तुअदून, तव्हांजे रिज़्क़ जा फ़ैसिला आसमान में थींदा आहिनि, ज़मीन में न थींदा आहिनि। जे ज़मीन में थियनि हा हिक ॿिए खे मारे तबाह करे छॾियूं, पर आसमान में असांजा रिज़्क़ जा फ़ैसिला थियनि, ज़मीन में कोन था थियनि असांजा। बहरहाल ॿ शयूं इंसान पंहिंजो नज़रियो ठाहे छॾे, ज़िंदगीअ में जेको अल्लाह सुब्हानहू व तआला जेको हिसो मुक़ररु कयो आहे इहो कहिड़ी बि सूरत में पहुचंदो। ऐं ॿिए नंबर में मौत बि ज़रूरु ईंदो, इंसानु किथे बि हुजे, किथे बि हुजे। जेकॾहिं कंहिं दुनिया जे कुंड कुर्श जे अंदरि कोई इंसानु पंहिंजो पाण खे मौत खां बचाए त मीडिया जो दौरु आहे, उहो नेट ते अची वञे हा त हे इंसानु मौत खां बची वियो आहे। पर दुनिया गवाह हुआ त मौत खां पंहिंजो पाण खे कोई नथो बचाए सघे, कोई नथो बचाए सघे। ऐं अहिड़े क़िस्म जी को दुआ घुरंदो बि कोन त एतिरी ड्रिघी उमिरि कजांइ, एतिरी ड्रिघी उमिरि कजांइ जो किनूं थियां मां खटोले ते हंगंदो मुटंदो हुतां, अहिड़ी को ड्रिघी दुआ कंदो बि कान कोई। हर कोई ईअं चवंदो आहे रब सुब्हानहू व तआला हलंदी हलाइजांइ, कंहिंजो मोहताज न कजांइ। चइबो त मौत ईंदो, अटल फ़ैसिलो आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला तो फरमाए त मौत को जेकॾहिं तव्हां डिॼी जेकॾहिं जिहाद छॾे ॾियो, मौत खां डिॼी ऐं जेकॾहिं इहे कम छॾे ॾियो त कहिड़ी बि सूरत में किथे बि तव्हांखे मौत पहुचंदो ई पहुचंदो, मौत खां डिॼो न। उहे चवंदा आहिनि त शेर वारी ज़िंदगी लम्हे जी हुजे, गिदड़ वारी ज़िंदगी हज़ार साल खां शेर वारी ज़िंदगी भली आहे, तमामु बहितर आहे। अॼु दुनिया जे अंदरि मुस्लमान पोइते छो पियल आहे? जिहाद जो जज़्बो मुस्लमान मां ख़तमु थी वियो आहे। तॾहिं मुस्लमान तरह तरह जी मारां खाई रहियो आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला अफ़गानिस्तान जो नकुम बुलंद कयो न, अमेरिका झुकी पई, उहे ॾाढनि पटकनि वारा कंहिंखे न पिया वणनि, दहशतगर्द दहशतगर्द। हाणे हिक ॿिए खे अमन जो मुआहिदो करे अचूं, मञूं झुकिया त तव्हां दहशतगर्द न आहियो। ईअं मुस्लमान, मुंहिंजे हुज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मुस्लमान जिहाद छॾे ॾींदो मुस्लमान मूं रोब ख़तमु थी वेंदो। पोइ मुस्लमान जे मथां मुंहिंजो हुज़ूर तो फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काफ़िरनि जी ईअं ललकार हूंदी जीअं को मर्द दस्तरखाने ते मानी हणी करे पंहिंजी दावत ॾेई करे चए अचो था अचो मानी खाओ, अचो था अचो मानी खाओ। ईअं मुस्लमान जिहाद छॾींदो त काफ़िर ईअं दावतूं ॾींदा वठंदा मुस्लमाननि जे मारण जे लाइ। अॼु तकलीफ़ ॾिसो, जाते काथे मुस्लमान मरी रहियो आहे, जाते काथे मुस्लमान मरी रहियो आहे।